ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। मेहर में हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत फायरिंग करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। शहर में 3 हथियारबंदनि पारां अब्दुल गफ़ार चांडियो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। मज़ामत करण ते गोलियूं लॻण सबबि अब्दुल ख़ालिक चांडियो ऐं संदसि नौजवान पुट अब्दुल गफ़ार चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त फोरू फायरिंग कंदा फरार थी विया। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां मेहर मां शेयर कयूं पिया। मेहर में हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत फायरिंग करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। शहर में 3 हथियारबंद पारां अब्दुल गफ़ार चांडियो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। मज़ामत करण ते गोलियूं लॻण सबबि अब्दुल ख़ालिक चांडियो ऐं संदसि नौजवान पुट अब्दुल गफ़ार चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया। मेहर में हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर दौरान मज़ामत फायरिंग करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है अब्दुल्ला सुमरो। जी अब्दुल्ला, आगाह कजो इन हवाले सां। कोशिश कई है जिन्होंने मज़ामत करण ते गोलियूं लॻण सबबि वापारी अब्दुल ख़ालिक चांडियो ऐं संदसि नौजवान पुट अब्दुल गफ़ार चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं जॾहिं फोरू फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। जॾहिं अहिड़ो इतला मिलण ते पुलिस मेहर ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ कालकी अस्पताल मेहर आंदो वियो आहे, जिते कि पूरी तिबी इमदादी वधीक इलाज लाइ लाड़काना अस्पताल मुंतकिल कयो आहे। जॾहिं आख़िरी तारीख़ वाक़े जो को बि केस दाख़िल न आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी।